ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله الذي أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إلا تنصروه فقد نصره الله إذ أخرجه الذين كفروا ثاني اثنين إذ هما في الغار إذ يقول لصاحبه لا تحزن إن الله معنا في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شریف پڑھو. اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين. يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم. هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم. अज 4 फरवरी सन 2021 जोंगल शहर में मौलाना नसीर अहमद साहब मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां ऐं उन जो हिकिड़ो बिरादर नौजवान वफ़ात करे वियो आहे. उनजे यादि में ऐं जलसे जो उन्वान मेराज मुस्तफा मथियो महीनो मेराज जो. मुझा मोहतरम दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के अल्लाह तबारक व तआला तमाम घणा कमाल बख्शा पर हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾे में वॾो जेको कमाल आहे उहो मेराज आहे. आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर नबी के मेराज फर्श ते थियो पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज अर्श ते थियो. होॾे अॻ में इम्तिहान पो मेराज पर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक जेको मेराज कयो उहो इनाम जे तौर ते. साईं जो मेराज जो सफ़रनामो तमाम वॾो. आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के पाक खां सफर शुरू कियो. मदीने में आया उते बाराकातु नफल पढ़ी करे वरी साईं जन आया तूर सीना जबल ते
वरी उते बाराकातों पढ़ी करे वरी आया बैतुल मुक़द्दस में जाते 1.25 लाख नबी मोहम्मद जे इस्तक़बाल जे लाइ बीठा। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1.25 लाख नबियन के नमाज पढ़ाई, इमामत कराई। उन खां बाद में मुझे साईं जो सफर अया मथे हलियो। इन विच में वॾा वाक़ियात ॾेखारिया विया, जन्नत जा नज़ारा, जहन्नम जूं ॻाल्हियूं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मां मेराज वारी रात जन्नत जो सैर पियो करियां, मांखे जुती जो आवाज़ ॿुधण में आयो। मां पुछुमि त जिब्रील हे केर तो घुमंदो वते? चई साईं ते कोई ना आयो आ। हर नबी के मेराज फर्श ते थियो आ, पर मोहम्मद तो के मेराज अल्लाह अर्श ते करायो आ। बाक़ी घुमे केर तो? चई साईं तुझो गुलाम नालो तसी बिलाल, रंग सादड़ो, वार घुंडीदार, चप वडा, कौम जो हबशिया। रब तबारक व तआला तो मोहम्मद मुस्तफा जे गुलामी में एड़ो त दर्जो ऐं कमाल रखियो आहे जो घुमे मक्के में तो इन जे जुती जो आवाज अल्लाह पाक तो मोहम्मद के जन्नत में तो मिले। दोस्तों, साईं जन सिदरतुल मुंतहा ते जिब्रील भी बीह रहे हो, छो तो टाइम थोड़ो आ, मां जल्दी खत्म क्या। असर भी मतो असर जी नमाज बाद जमा थींदी। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सिदरतुल मुंतहा ते पहुता त जिब्रील भी मोकलायो। साईं फरमायो, जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह, यकी गड्डो हाणे हितां मोकलाए थो। चई साईं मुंहिंजी हद ई ते पूरी आ, बस साईं अॻिते न हल। छो? मुंहिंजो दर्जो हिते पूरो आ। साईं हाणे तव्हां मथे वञो। रफ रफ आई। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या मथे हलिया। पाण फरमायूं, सफ़ा मथे जिथे कोई न वयो उते मोहम्मद वयो। हुजूर फरमायो, मां 3 कलमनि जो आवाज ॿुधो। उदन या मोहम्मद, उदन या अहमद, उदन या खैरल बरी। वेजो आ वेजो मुझा मोहम्मद, वेजो आ मुझा अहमद, वेजो आ समूरी मखलूक का भल। फरमाए बो मां वेजो थिस। कुरान तो फरमाए, सुमदना फतदल, सुमदना फतदल, सुमदना फतदल, वकान क़ाब कौसैन औ अदना। सुभान अल्लाह। इन क्यों जण पानी मिली ना, जण नाड़ीअ खां बंद आया। बाबा सब जागो पिया न, मुजाहिद मां पंहिंजे वाइस में चवंदो आहियां, जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। जेको होरियां चवंदो पंध वींदो। पंध में मिला पंध वींदे 3 साल लॻंदई। जोगरा का जो पंध हलूं पर जे ॾाढा सुभान अल्लाह चवंदे त कराची खां जिते ताईं ख़ुदा जो ज़ात जो कसम जहाज में कुल 3 कलाक लॻंदई। पाण फरमा पो वेझो थियो, वेझो थियो, वेझो एतिरो वेझो जीअं तीर कमानुनि जा मुंडा पाण में वेझा हूंदा आहिनि। अल्लाह अल्लाह। रब फरमाए, मुंहिंजा दिलबर नबी, मुंहिंजा सोना नबी, ओ मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद करीम, दोस्त जो दोस्त ॾे वेंदो, कान का शइ आणींदो, तो मुंहिंजे लाइ चाहंदो। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो, साईं अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबात
ओ मुझा रब करीम इन ज़बान सां जेको हमद कयां तुंहिंजो तारीफ़ कयां तुंहिंजी ज़िक्र कयां तुंहिंजो नारा हणा तुंहिंजो मुझा रब जेका जान ॾी अथई इन जान मां रुकू कयां तुंहिंजो सजदो कयां तुंहिंजो इबादत कयां तुंहिंजी क़याम कयां तुंहिंजो ओ मुझा मौल जेको तूं मूंखे माल ॾिनो आहे इन माल मां ख़ैर कयां ख़ैरात कयां सदकात कयां रब तुंहिंजे नाले ते ओ मुझा अल्लाह ओ मुझा रब करीम मुझा अल्लाह तू बेनियाज़ मां मोहम्मद तुझे अॻियां न्याज़ बंदी आंदी आ मदीने जे ॿी लफ़्ज़ चए सही ने मां ज़बान सां हमद कयां तुंहिंजी तारीफ़ कयां तुंहिंजी ज़िक्र कयां तुंहिंजो हुज़ूर खे चई मुंहिंजा दिलबर ओ मुंहिंजा सोना नबी ओ मुंहिंजा प्यारा नबी जेकॾहिं हिन ज़बान सां मुझो हमद कंदे अस्सलामु अलैक मुझो सलामतू तई अस्सलामु अलैक अय्युहन नबी मोहम्मद जेन ज़बान सां मुझा नारा खणंदे मुझो ज़िक्र कंदे मुझी तौहीद बयान कंदे चपे चपे ते सुभान अल्लाह चवंदे मां रब जूं सलामतूं तई पर मुझा दिलबर इन जान सां जेकॾहिं सजदो मुझो कंदे रुकू मुझो कंदे क़याम मुझो कंदे मां रब साईं जी बरकत तई अल्लाह अल्लाह रब फरमायो ओ मुझा सोना नबी मुझा दिलबर नबी नबियन जा बगदार नबी आमिना जा लाल जेकॾहिं मां रब करीम जे नाले ते खैर कंदे ज़िक्र कंदे मां रब जे नाले ते खैरात ॾींदे सदको कंदे मां अल्लाह बरकत करे छॾींदो मां अॼु बि जेको अल्लाह जा नारा हणंदो उन जे मथां रब जी सलामती तौहीद परस्त जे मथां तौहीद वारनि जे मथां जेको रब जा नारा हणे चओ सुभान अल्लाह ऐं सुभान अल्लाह जी माना छा आहे सुभान अल्लाह जी माना छा आहे अल्लाह जी ज़ात अल्लाह तू पाक आहे छा नथा ॻाल्हायो अल्लाह अल्लाह तू पाक आहे ॿुधो ॿुधो अल्लाह तो चए सुना जे मुंहिंजी ज़ात पाक ई बयान कंदे त मुंहिंजी सलाम रब यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़माने में ॾुकर पियो हिकिड़ो नौजवान आयो चई मांखे ॿ बोरा ॾियो हिन चयो न मांखे ॿ ॾियो हुननि चयसि बाबा हिकु मिलई त गंज अथई चई न बाबा मांखे ॿ ॾियो हुननि चयसि बाबा जे यूसुफ नबी खे पतो पई यो हिकिड़ो बि न मिलंदी नाराज़ थींदई हुन चयो जे जनाबे यूसुफ नबी मांखे सुञातो पोइ तव्हांखे ॾिसो त छा थो चए अची करे जनाबे यूसुफ नबी खे चवण लॻा ओ साईं हिकिड़ो नौजवान आयो आहे ज़िद थो करे चवे थो मांखे ॿ बोरा ॾियो असां था चऊंसि हिकिड़ो काफ़ी आहे हिसाब सां मिलंदो जनाबे यूसुफ नबी फरमाइसि वठी अचो हुन नौजवान खे वठी आया जनाबे यूसुफ नबी चयुसि बाबा हिसाब किताब सां मिलई थो वठो चई सही न मांखे ॿ खपनि चई बाबा न हिकु वठे त ठीक न त इहो बि न ॾींदासीं हुन नौजवान चयो ओ यूसुफ मांखे सुञाणे थो या न चई न केरु चई उहो ज़मानो यादि कर जॾहिं माई ज़लेखा तोखे कमरनि में वठी वई ताला ॾींदी वई तोखे सॾे करे चई यूसुफ हई त लॻ हे सॼो हार सिंगार मां तुंहिंजे लाइ कयो आहे यूसुफ तूं जॾहिं भॻे दरवाज़ा खुलंदा वियो आख़िरी दरवाज़े ते पहुते माईअ पोयां कमीस में हथ विझी छिक जो ॾिनई माईअ जो मुड़ुसु पहुची वियो माईअ पंहिंजो मकर हलायो उते हिकिड़ो ॿार पियो बीघे में लुॾे उन गवाही ॾिनी वशहीद शाहिद बिन आलिहा इहो कान कमीसुहु उतबिउ कुबुरिउ फसदक़त वहुव मिनल काज़िबीन वइन कान कमीसुहु उतबिउ तुबुरिउ वकज़बत वहुव मिनस सादिक़ीन फलम्मा रअा कमीसुहु उतबिउ तुबुर
قال انه من كيدكن ان كيدكن عظيم नन्हे बाले चयो जेकॾहिं यूसुफ जी कमीस अॻियां फाटल आहे त माई सची यूसुफ कूड़ो जे कमीस पुठियां फाटल आहे माई कूड़ी यूसुफ सचो हो जेकॾहिं उन मर्द ॾिठो हिकिड़े ॿारु ॻाल्हायो कमीस तुंहिंजी पोयां फाटल ही तूं सचो थी पए चई हा चयो यूसुफ ख़बर ते इहो ॿारु कहिड़ो आहे चई कहिड़ो आहे हुन नौजवान चयो ओ जनाब यूसुफ नबी उहो ॿारु ॿियो न अथई उहो ॿारु मां आहियां तू गवाही नहीं उन्हें मुझे मां बजा रही मां जनाब यूसुफ नबी उथंदो क्यों गलवारो भाकुर पाए पांजे बरसा कुर्सी रखा दी तो दस चौदो आ तो पांजे ने हेटर के चौदो आ अरे हिन सा हिसाब न कयो जेको घुरे वसो दियो ताने डाडा चौदो गाल समझाए इन का हिसाब जेको घुरे दियो अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वज मुझे यूसुफ के चो ओ सोना यूसुफ जय बार तुझी पाक दामनी बयान कइयो जय बार तुझी पाक दामनी बयान कइयो केडो तवणई तो पाकुर तो पाइस चुमियो तो नेस पांजे बरसा तो वियारेस ऐलान तो करे जेको घरे वसो दोस अल्लाह 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 रब फरमायो ओ मुझा सोना यूसुफ जेको मानो मा रब करीम जी पाक दामनी बयान कंदो मुझा नारा खणंदो मुझी तौहीद बयान कंदो वो मानो मा रब के केडो न वणंदो चवण सुभान अल्लाह तंहिंजे करे अल्लाह जी पाक दामनी बयान सुभान अल्लाह ते अल्लाह ॾाढो ख़ुशि थींदो अल्लाह अकबर चवण सां अल्लाह ॾाढो ख़ुशि थींदो मेराज वारी रात मुझो दिल पर नबी मुझो सोहणो नबी मुझो प्यारो नबी अल्लाह जो दादलो नबी जने वापस मोटिया न मेराज दा न्यापो खणी आया मुने मुने मेराज दा वापस छा खणी आया न्यापो सरदार जो न्यापो ॿुधे सरदार जो न्यापो ईंदो अथई जल्दी कंदो आहे हवा सरदार साहब जो न्यापो आहे जोगल जा गैरतमंद मुसलमान आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात उम्मत लाइ न्यापो खणी आया अल्लाह फरमाया मुहम्मद मुर उम्मतक अकरिमू सलस ओ मुझा सोना नबी ओ मुझा दिल पर नबी ओ मुझा प्यारा नबी ओ मुझा सोना पाजी उम्मत के मुआक रब करीम जो न्यापो दे चवेर टिन शख्सन जी इज्जत कयो टिन शख्सन जी ॿुधो चौकर जा गैरतमंद मुसलमान रब न्यापो मोकिलियो पर मदीने जे मीर जे हथां तव्हां असांजे लाइ चवे त टिन शख्सन जी इज्जत कयो चवेर अल आलिम अल वालिद हामिलुल कुरान मुझा सोना चवेर अबे अम्मा जी इज्जत कर आलिम जी इज्जत कर कुरान जे हाफिज जी इज्जत कर अबे अम्मा साईं ॿुधायो न तव्हांखे बुजुर्ग त वॾा ब गुनाह वॾा ब गुनाह जे बिना तौबा मरी वियो त जन्नत न अथसि हिकिड़ो शिरक करे बिना तौबा मरी वियो जन्नत न अथसि ॿियो पी मां खे गारियूं ॾेई पी मां जी बेइज्जती करे इहे बिना तौबा मरी वियो न इनखे बि जन्नत कोन्हे ॿुधो ॿुधो वॾनि गुनाहनि मां हे बि हिकिड़ो गुनाह हुआ वॾे में वॾो गुनाह जो माण्हू पंहिंजे पी मां खे गारियूं लानत आहे उन ते
मेराज वारी रात न्यापो कुरान जो मुतालो नौजवानो पढ़ो कुरान। अल्लाह फरमाए तो वक़मा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तकुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। तो जरा फैसलो कयो आहे इबादत मुंहिंजी क्यों काजी बाबा सजदो रुकू। तो जरा फैसलो कयो आहे इबादत मुंहिंजी क्यों सजदो मुंहिंजो क्यों रुकू मुंहिंजो क्यों। ॿियो फैसलो इहो अथई त ॿिए मां सां सुहिणो हल ॿिन्ही मां कोई पोड़ो थी वियो अबो पोड़ो थी वियो या अम्मा पोड़ी थी वई अहिड़ी ॻाल्हि तक जेका तोखे न थी वणे ओ ख़ान ओ मौलवी ओ हाजी ओ काज़ी ओ नेक निमाज़ी ओ साहब हता के नबी के भी याद रात व बिल वालिदैन ihsan अबे अम्मा सां सुहिणो हल इन ॿिन्ही मां कोई पोड़ो थी वियो अहिड़ी ॻाल्हि तक जेका तोखे न थी वणे ओ भली न वणई पर अबे अम्मा के उफ़ भी न चइजांइ उफ़ भी न चइजांइ प्यार सां ॻाल्हाइजांइ। रब तो फरमाए अल्लाह अल्लाह फरमाए त वक़्फ़िद लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा। अरे पंहिंजे अबे अम्मा लाइ हीअं बाज़ू खणी करे दुआ कर रब्बि इरहमहुमा रब्बि इरहमहुमा। हुज़ूर फरमायो अबो हमारा ज़ीदा अल्लाह अबो हमारा ज़ीदा गाना करनी फकीर राज़ी